साचो सतराम। पाठ साहब उन्हीं सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आहियूं। असां जॾहिं बि उन्हीं सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सुख समृद्धि, खुशी खुशहाली, सकून शांति ऐं रहमतुनि सां भारियो। ऐं उहो सभु तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजी सोच, माहौल, अंदाज़, हालत, रहत ऐं व्यवहार सब कुछ बेहतर हूंदो आहे। ऐं सब खां वधीक असां ते असर पंहिंजी सोच ऐं माहौल जो पवंदो आहे। जीअं असांजो सब कुछ बेहतर हुजे, इन जे लाइ असांखे हर रोज़ उन्हीं सचे साईं जी धुनी साहब, नेम, सिमरन, जाप, आरती, अरदास या बेहतर कार्यनि जे लाइ चयो वेंदो आहे। छाकाणि त उन चीजुनि जो असांजे अंदरि सोच वीचार ऐं माहौल ते तमामु घणो असर पवंदो आहे। जेको असांखे चयो वेंदो आहे प्रेम सां, भाव सां, हृदय सां, शुद्ध सां, बेहतर सोच सां उहो जाप ऐं सिमरन कयो त जीअं उहो पूरो असर असांजे अंदर ते पवे। ऐं उनजो असर असांजो हर हिकु चीज ते ॾिसण में ईंदो आहे। जीअं असां पंहिंजे घर में ॾिसूं, जेकॾहिं असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं त पोइ मर्द जे आवाज़ खां औरत जो आवाज़ वधीक बेहतर लॻंदो आहे ऐं औरत जे आवाज़ खां कंहिं ॿार जो आवाज़ वधीक चङो लॻंदो आहे ऐं ॿार जे आवाज़ खां कोयल जो आवाज़ वधीक मिठो लॻंदो आहे ऐं कोयल जे आवाज़ खां कंहिं मंत्र जो आवाज़ वधीक बेहतर लॻंदो आहे। उहो सभिनी करे त जॾहिं मर्द ॻाल्हाईंदो आहे उनजो आवाज़ थोरो थुल्हो हूंदो आहे ऐं उनजे ॻाल्हाइण में तक़रीबन 150 वेव्स उथंदियूं आहे। पर जॾहिं उनजी भेट में औरत ॻाल्हाईंदी आहे त उनजो आवाज़ थोरो सन्हो थींदो आहे। उन वक़्तु 150 वेव्स उथंदियूं आहे। 150 खां 250 वेव्स उथंदियूं आहे। मर्द जो 150, उनजो 250। तंहिंजे करे उनजे आवाज़ खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे। को मर्द ऐं औरत ॻाल्हाए या का ॻाल्हि करे त हमेशह अहमियत औरत जे आवाज़ खे ॾिनी वेंदी आहे, मर्द जे आवाज़ खे एतिरी कोन मिलंदी। ऐं औरत जी भेट में वरी ॿार जो आवाज़ वधीक कशिश रखंदड़ हूंदो आहे, एट्रेक्टिव हूंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं कोई ॿार हूंदो आहे, भॻा टुटरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, तोतली ॿोली ॻाल्हाईंदो, अजीब क़िस्म जूं खेचड़ियूं कंदो, कॾहिं वारनि खे विझंदो, कॾहिं इन खे हथु विझंदो, कॾहिं कुझु कंदो, त उहो अजीब क़िस्म जूं हरकतूं कंदो आहे। थियण त ईअं खपे असां हुनखे सम्झायूं, बहितर कयूं, पर असां ॾिसंदासीं ॿार खे पाण जहिड़ो करण जी कोशिशि न कंदा आहियूं। असां पाण ॿार वांगुरु थी वेंदा आहियूं। उन्ही वांगुरु भॻा टुटरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, उन्ही वांगुरु हरकतूं कंदासीं। इहो बि ॾिसंदासीं केरु वेठो आहे, कॾहिं कुल्हे ते खणंदासीं, कॾहिं त गॾा घोड़ा बि थी करे बीह रहंदा आहियूं, ॿार खे मथे खणी करे बीह रहंदा आहियूं, उन्ही वांगुरु हरकतूं करण लॻंदासीं। असांखे इहो ई होश न रहंदो आहे असां सही कयूं था या ग़लति कयूं था। छाकाणि जॾहिं ॿार ॻाल्हाईंदो आहे उन वक़्तु 350 वेव्स उथंदा आहिनि
ऐं नहीं करे वो सभिनी खे पाण जहिड़ो करे वठंदो आहे। पर जॾहिं कोयल ॿोली थी आहे त सभिनी जा कन खड़ा थी वेंदा आहिनि, उनजो आवाज़ एतिरो मिठो थींदो आहे, छाकाणि त उन वक़्तु साढा 500 वेव्स उथंदा आहियूं। पर जॾहिं असां साहब मिली करे धुनी साहब जो सुखद मंत्र जो या कंहिं मंत्र जो जाप कंदा आहियूं प्यार सां, मोहबत सां, हृदय सां, दिल सां, सुर सां, त पोइ उन वक़्तु उनजी शुरूआत ई साढा 700 वेव्स खां थींदी आहे। ऐं पोइ उहा एतिरी त बहितर ऐं श्रद्धा भाव सां ऐं शक्ति सां उथंदी आहे जो सॼे माहौल खे ई शुद्ध ऐं पवित्र करे छॾींदी आहे। पूरे घर जो वातावरण उन सां बहितर थी वेंदो आहे। ऐं पोइ हर तरफ़ सुकून, शांति, सुख, समृद्धि सब कुछ बांटण शुरू थी वेंदो आहे। त साॻिए नमूने वरी हर एक्शन जो रिएक्शन थींदो आहे, हर अमल जो रद्द अमल थींदो आहे, हर अनुकूलता जी प्रतिकूलता थींदी आहे। त जेकॾहिं उहो माहौल उबतो बि ईंदो आहे त सभु कुझु उबतो थी वेंदो आहे। जेकॾहिं मर्द प्यार सां ॻाल्हाए 150 वेव्स उथंदियूं, घर में ख़ुशी हूंदी, बहितर माहौल हूंदो। पर जेकॾहिं उनजो मूड चङो न हुजे, ॻाल्हाइण जो अंदाज़ चङो न हुजे, गुस्सो हुजे, कावड़ हुजे, चिड़चिड़ापन हुजे, त पोइ उनजो असर उबतो थींदो आहे, पूरे घर जो माहौल डिस्टर्ब थी वेंदो आहे। पर उन भेट में कॾहिं औरत जो मुंहुं उहो ख़राब हुजे, उनखे गुस्सो, कावड़, साड़, जलन कुछ भी हुजे, मुंहुं ख़राब हुजे, त सॼो घर ईअं लॻंदो आहे ॼण खाइण ते अचे थो। सॼो माहौल डिस्टर्ब थी वेंदो आहे, सॼो माहौल बिल्कुलु एतिरो ख़राब थींदो आहे जो कुझु कोन चङो लॻंदो। पर जेकॾहिं उनजी भेट में कॾहिं ॿार मुस्कुराईंदो आहे त सभिनी खे पाण जहिड़ो करे छॾींदो आहे। पर कॾहिं ॿार रोए, रोदन करे, गुस्सो करे, माहौल ख़राब थिए त ॾिसंदा आहियूं सॼो घर परेशान थी वेंदो आहे, पूरे घर ते उबतो असर पवणु शुरू थी वेंदो आहे, सभिनी जो सुकून, शांति सभु ख़तम थी वेंदो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण घर मथे ते खणी करे बीह रहियो। तो साॻे नमूने जेकॾहिं कोयल या पखी बहितर ॿोल ॿोले, सॼो माहौल, वातावरण सुहानो लॻंदो आहे। पर जेकॾहिं उन्हनि में कॾहिं कॾहिं गोड़, घमसान, टीका या अजीब क़िस्म जूं आवाज़ूं ईंदियूं आहिनि, उहे तड़फंदा आहिनि, उहे घणो चिकट कंदा आहिनि, सॼो माहौल, पूरो वातावरण अहिड़ो ख़राब लॻंदो आहे जंहिं महिल जो मथो ॾरंदो आहे। साॻिए नमूने जेकॾहिं सुर सां, प्यार सां असां माहौल खे ॾिसंदासीं, मंत्र जो उचारण कंदासीं, उनखे साईं जो ध्यानु कंदासीं, उनखे ध्याईंदासीं या कुझु पढ़ंदासीं सुर सां, त पोइ सॼो माहौल शुद्ध थींदो आहे। पर जेकॾहिं उन उबता अजायो गोड़, घमसान ऐं उल्टो सिधो हलण कलण, त पोइ सॼे माहौल खे नॉइज़ी बनाए छॾींदो आहे, ख़राब करे छॾींदो आहे। ऐं सभु कुझु उनजो असर उल्टो अचणु थींदो आहे। उनजो उल्टो असर ईअं थींदो आहे जीअं असां हिकिड़ी गांइ जो मिसाल वठूं। गांइ खे मालिक एतिरो त बहितर बनायो, जॾहिं की असां गांइ जी पूॼा कंदा आहियूं, उनजी इज़त कंदा आहियूं, त गांइ सदाई ऑक्सीजन ॾींदी रहंदी आहे। जेको गांइ सां गॾु रहे कॾहिं उनखे मानसिक या दिमाग़ी तकलीफ़ न थींदी, हू सदाई बहितर हूंदो,
सदाई कलमन हूंदो, सदाई उनजो दिमाग़ सही कमु कंदो, सदाई स्वस्थ हूंदो, सदाई उनजी सिहत हेल्थ बहितर हूंदी। असां ॾिसंदा आहियूं जेके गांयुनि जी शेवा में हूंदा आहिनि, जेके गांयुनि सां रहंदा आहिनि, असां सभु उनजा हरका आहियूं, उनसां गॾु रहिया आहियूं। ॾिसंदासीं उनजो खाइण पीअण उथण वेहण रोटी तैयार करण सुम्हण सभु कुझु हुते हूंदो आहे। उते न सिर्फ़ु गायूं हूंदियूं आहिनि, गायूं गोबर मूत्र सभु कुझु उते ई हूंदो आहे, जेको बि आहे गाह किचिरो सभु कुझु उते ऐं हो बि उते। पर ॾिसंदासीं जेके चङनि घरनि में रहंदा आहियूं उनजी ॼण घर में मिनी अस्पताल आहे, मुना डॉक्टर सां पाण थी वेंदा आहियूं, गोरियूं खणी करे पाण खाई छॾींदा आहियूं। दिमाग़ में त न हूंदो आहे, पर तॾहिं बि जेके गांयुनि सां गॾु रहंदा आहिनि उहे केतिरा हेल्दी, केतिरा ख़ुशि ऐं केतिरा बहितर हूंदा आहिनि, दिमाग़ी तरह केतिरा होशियारु हूंदा आहिनि। उनजो कमु 24 कलाक ऑक्सीजन मिलंदी रहंदी आहे, उनजो दिमाग़ सही कमु कंदो आहे। छाकाणि त गांइ जॾहिं साह खणंदी आहे या गांइ जॾहिं रंभंदी आहे, रंभण जो मक़सदु आहे जॾहिं आवाज़ न कंदी आहे, सिंधी में रंभण चइबो आहे, ॿार खे सॾे या कुझु बि करे जॾहिं प्यार में रंभंदी आहे त उन वक़्तु 12,600 वेव्स उथंदियूं आहिनि, उहे ऑक्सीजन न भरियल हूंदी आहे। ऐं जॾहिं उनजो उल्टो असरु थींदो आहे त पोइ जॾहिं हू तड़फंदी आहे, जॾहिं उल्टो आवाज़ कंदी आहे, जॾहिं उन ते कोई हमलो कंदो आहे, प्रहार कंदो आहे, कटींदो आहे, कुझु कंदो आहे त पोइ उनजी जेकी चीकट निकिरंदा आहे उहे उबतो असरु कंदा आहिनि। आमतौर असां धर्म नीति खे ॾिसंदासीं न, असांखे चवंदा आहिनि जॾहिं संसार में पाप वधंदो आहे, सॼे संसार में तमामु माहौल ख़राब थींदो आहे त पोइ धरती जेका आहे गांइ जो रूप धारे करे भॻवान वटि फरियादी बणिजी वेंदी आहे। गांइ जे फरियाद जो मक़सदु छा आहे? गांइ मीन्स ऑक्सीजन, ऑक्सीजन मीन्स ख़ुशी, ख़ुशहाली, पॉजिटिविटी, बहितरी, चङाई, गुण, इख़लाक़, किरदार, उनखे जेतिरा ई नाला ॾियो, गांइ जा केतिरा ई गुणनि मां उते कोन थो अचे फ़िलहाल। यानी उहे सभु इख़लाक़, किरदार, चङाइयूं, बहितरियूं सभु ईश्वर वटि वेंदियूं आहिनि। सेण सभु कुझु उबतो थिए थो, सभु कर्म सभु धर्म इंसान को हलिया विया जेके बि आहिनि, इंसान सभु कुझु नाले जो इंसान बि हक़ीक़त में कुझु उबतो थी वियो आहे। यानी चङाई उते फरियादी बणिजी आहे, मुंहिंजी को चङाई कोन थी हले, बहितरी कोन थी हले त पोइ चयो वेंदो आहे कॾहिं ईश्वर अवतार में थींदो आहे, कॾहिं रहमत मोकिलींदो आहे, कॾहिं कोई तरीक़ो अपनाईंदो आहे, उहा वरी हिकिड़ी अलॻि चीज़ आहे। त चवण जो मक़सदु जॾहिं गांइ रंभंदी आहे प्यार सां मोहबत सां त 12,600 वेव्स उथंदियूं आहिनि ऐं पोइ सॼे माहौल खे उहो एतिरो त ऑक्सीजन सां भरे छॾींदी हूंदी कि हर तरफ़ बहितरी थी वेंदी आहे। पर जॾहिं उन ते हमलो थींदो आहे, प्रहार थींदो आहे, कटबो आहे, चीखंदी आहे त पोइ उनखे साढा 1200 वेव्स आहिनि उहे सभु उबतो असरु कंदियूं आहिनि। उहे आसमान तरफ़ मथे वेंदियूं आहिनि, छाकाणि वेव्स हमेशह मथे वेंदियूं आहिनि ऐं पोइ मथां थी करे वरी जॾहिं उहे हेठि लहंदियूं आहिनि, छाकाणि चवंदा आहिनि धर्म या हानि थींदी आहे, कुझु बि थींदो आहे त धरती गांइ जो रूप धारे पहुती त वरी जॾहिं मालिक जी उनजी फरियाद जो असरु हेठि ईंदो आहे, माना वेव्स मथे हूंदियूं आहिनि, वरी वेव्स उहे हेठि ईंदियूं आहिनि धरती ते। अॼु धरती ते जेतिरा बि ज़लज़ला, सोनामीस या कुझु अहिड़ा जेके बि उल्टा असर थींदा आहिनि, चवंदा आहिनि जॾहिं गांइ जो उल्टियो माना उहे वेव्स उथंदियूं आहिनि त उहे जॾहिं वरी धरती ते वापसि किरंदियूं आहिनि त पोइ उहो धरती खे ॾारे रखंदियूं, उनखे हिलाए छॾंदियूं, समुंड में वेव्स पैदा करे छॾंदियूं ऐं पोइ तबाही ईंदी आहे। इन करे असांखे शुरू खां वॾा सम्झाईंदा त कॾहिं बि कुते खे बि न सतायो, कुते जी रूढ़, रूढ़ चइबो आहे सिंधी में, जो कुतो माना ईअं ॿार जो आवाज़ करे, जेको ग़लति आवाज़ हुजे, कुते जी रूढ़ बि आसमान ताईं पहुचंदी आहे।
मक़सद कुत्ते जो भी अचायो जेका राड़ा आहे उहा बि माहौल ते उल्टो असर कंदी आहे। तंहिंजे करे हर चीज जो पंहिंजो पंहिंजो असर हूंदो आहे। तंहिंजे करे अॼु जे दौर में असां गुज़रूं था सभु पंहिंजे घरनि में आहियूं। सभिनी जी ज़िंदगी तक़रीबन लिमिटेड या महदूद थी वई आहे। ऐं हक़ीक़त में जेतिरो में ख़राब छो हुजे ओतिरो में सम्झण जो मौक़ो बि असांखे मिलियो आहे। असां आमतौर उनखे बहितर अंदाज़ सां ॾिसूं असांखे केतिरो हिक ॿिए खे सम्झण जो मौक़ो मिलियो आहे। जी वो शहंशाह सतगुरु सही सतरामदास साहिब जी मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन ॾींहुं दामन में आयो ऐं अची करे अर्ज़ु कयो त साईं असांजो पूरो माहौल ॾाढो ख़राबु आहे। कंहिंखे कंहिंजो मुंहुं न वणंदो, हर को कुझु जो कुझु ॻाल्हाईंदो आहे, हर को साड़ जलन क्रोध जेको बि आहे सॼो घर ॼण सां नर्क बणियल आहे। तॾहिं साईं उन्हनि खां पुछो त सभिनी पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं कयूं। जीअं आम तौर हर को ॿिए ते इल्ज़ाम हणंदो आहे, मर्दनि पंहिंजो चयो, औरतुनि पंहिंजो चयो, नंढनि पंहिंजो चयो, वॾनि पंहिंजो चयो, हर कंहिं ॿिए ते हे हीअं आहे, हे हीअं आहे, इन जे करे हीअं थिए थो। कोई बि ॼण पाण खे हर को चङो पियो सम्झे। तॾहिं साईं खिलिया, साईं तव्हां ॿियो कुझु बि न कयो, तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो घर में कमु कयो। जॾहिं बि कोई ग़लति करे, ग़लति व्यवहार करे, तव्हां सिर्फ़ु उन जा गुण ॾिसजो, हिन में चङाइयूं केतिरियूं आहिनि, पर ॿियो कुझु बि न। जेको गुस्सो करे उन जूं चङाइयूं यादि करो, ॾिसो त अॼु जूं केतिरियूं चङाइयूं आहिनि, केतिरियूं चङाइयूं कंदो आहे। ऐं हे आशीर्वाद वठी करे हलिया कयो। त जीअं विया कुझु वक़्तु गुज़रियो त उनजी घरवारी जीअं वेठी मर्द आयो ऐं अची करे कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थियो त जीअं तमामु घणो नाराज़ थियो तुंहिंजी घरवारी जेको मुस्कुराएसि वेठी, तकेसि वेठी, मूंखे छा चयो थी, मां जेको चवां थो अञा खिलंदी वेंदी आहियां, ॾंद कढे थी, मां जीअं ॻाल्हाइण जो हुजो। मूं चयो न मां उहो कोन थो ॾिसां। पाण हलियासीं त सच साईं चयो, शहंशाह सतगुरु सही सतरामदास साहिब जन तुंहिंजूं चङाइयूं ॾिसजो, इन करे तूं आहीं, मां तोखे ॾिसां पई, थको टुटो पघार हले थो, सुबुह जो सवेर घरो निकितो आहे, जेको कुझु कयो थी पंहिंजे लाइ कयो छा थी, सभु कुझु असांजे लाइ हॾया थी, गर्मी सर्दी कुझु न ॾिसंदा, जेको बि कयो भई इन करे असांजो घर चङो हले, असांजे घर में सभु ॿार ख़ुशि रहे, असांजे लाइ त एतिरो कुझु करो था। जेकॾहिं पंहिंजो हॾ सोच वीचार सभु कुझु असांखे ॾेई छॾिया थो, पंहिंजे लाइ कयो छा था, सभु कुझु घर जे लाइ असांजे लाइ। इन करे थोरी ॻाल्हि तव्हां थोरो गुस्सो कयो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, छा आहे, आख़िर माण्हू काथो कुझु करंदो आहे, न छा आहे। एतिरी तारीफ़ कई, बिल्कुलु ख़ामोश थी वियो ऐं मुस्कुराए करे मूंखे चङो लॻो। ॿ टे ॾींहं गुज़रिया, वरी कंहिं ॻाल्हि ते हुन घरवारी काबी त उन कुझु जो कुझु चवणु शुरू कयो, फेर उनखे तके पियो, खिलेसि पियो। उनजो छा जो थी मुंहिंजी ॿुधे जेको थी खिले थो, तूं पाण मां सच साईं चयो, तूं पाण यादि कयो, तूं पाण कयो, तव्हांजी ज़िंदगी छा आहे, तव्हां छड़ो रोटी पचाईंदो, असांखे छड़ो ॾींदी थाली में विझी, फुल्को गरम हूंदो उन बि असांजे हथ सड़ंदा आहिनि, उहो बि फुल्के खे फाड़े करे घड़ी करे रखंदा हूंदा, ठरे पोइ हथ विझो। तव्हांजा हथ त सदाई तए जे मथां फिरंदा पिया हूंदा, टकंदी रोटी चेक कंदा, कढी करे हथनि सां ॾिसंदा छा थींदो आहे, चुल्हनि में काठियूं विझंदा, अंगूर हथ सां सोरे करे अॻिते करे छॾींदी। तव्हां घर जे लाइ पंहिंजो पाण खे जलाए करे रखियो, पंहिंजो जीवन जलाए करे असांखे भई इहे ख़ुशि रहे, इहे बहितर आहे, न ॾींहुं न राति न सुबुह न शाम
24 कलाक तव्हांजी ड्यूटी हलंदी रहंदी आहे, 24 कलाक बाहि में सड़ंदियूं रहंदियूं। जेकॾहिं एॾो कुझु तव्हां घर जे लाइ कंदा त भई थोरो कोई गुस्सो आयो, उहा थोरी अंदरि जी बाहि निकिती त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, त तव्हांजो बि हक़ आहे। ऐं उन जे अॻियां त कुझु बि न हूंदो आहे, ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए उन एतिरो त बहितर ॻाल्हायो, एतिरो असरु पियो त असांखे ॾिसनि था छा थिए थो, मुंहिंजो माहौल बहितर थियण लॻो। ऐं न कुझु बि गुज़रिया, जॾहिं माहौल जो अहिड़ो असरु थींदो आहे त पंहिंजो पाण थियण लॻंदो आहे। जीअं जो अॻु माहौल ख़राबु हूंदो आहे, ॿार बि ओड़ा। हिकिड़े नौजवान पुटु जेको ॾाढो ॾींहुं बिल्कुलु उबतो हलंदो, सॼो माहौल ॾिसी उबता लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, अची करे माउ जी गोद में कंध रखी करे वेही रहे, माउ सां प्यारु पियो करे। मां पहिरियों दफ़ो पंहिंजे पुट खे अहिड़ो ॾिठो न, ॾाढो ॾिठोसि, जेको सदाई धक हणी कुझु ॻाल्हाए, पतो ई न पवंदो छा कंदो। त मां पुछियो छा थियो थी, चवंदो मां तोखे छा ॿुधायां, मुंहिंजो दोस्त हुयो, अॼु चङी वक़्त खां पोइ मिलियो, मूंखे हुन ॿुधायो, छाकाणि त अॻे फोन रस्ता हूंदा कोन, चइबो हाणे जीअं मां सां मिलियो मूंखे ॿुधायईं कुझु महीना थिया मुंहिंजी माउ गुज़ारे वई। अॻु में पाण दोस्त हुआसीं, सभु जेको लिंगा ॾावा जेके हुयासीं जीअं कंदा हुआसीं, जहिड़ो हलंदा हुआसीं, माउ खे थोरो कुटे ईंदा हुआसीं, तॾहिं बि रोटी पचाए रखंदी, रोज़ पुछंदी, एॾो साह ॾींदी, असां उबतो सम्झंदा हुआसीं। पर मुंहिंजी माउ जॾहिं गुज़ारे वई आहे, हाणे मुंहिंजी हालत छा आहे, को पुछण वारो कोन्हे, को ॾिसण वारो कोन्हे। हक़ीक़त में हूंदे क़दुरु न कयोसीं, पर हाणे मुंहिंजी ज़िंदगी जीअण जहिड़ी कोन्हे रही, अहिड़ी हालत आहे। त उनजी कथा ॿुधी करे, उनजी कहानी ॿुधी करे हक़ीक़त में मूंखे लॻो त माउ खे कहिड़ो सताईंदो आहे, लेकिन हक़ीक़त में जंहिंजी माउ न हूंदी आहे उनजी छा हालत थींदी आहे। तंहिंजे करे हाणे मूंखे माफ़ कजांइ, जेको मां अॻे कयो आहे ॾाढो, ऐं ॾिसंदे ॾिसंदे उनजो सॼो घर स्वर्ग वांगुरु थी वियो। ऐं पोइ जॾहिं साहब वरी सच साईं जी धामनि में आया, ऐं अची करे तव्हांजी आसीस थी, तव्हां जेको चयो मुंहिंजो बहितर विश्वास हेॾो गुण ॾिसणु शुरू कयासीं, जीअं तव्हांजो हुकुम थियो, साईं मूंखे चयो हक़ीक़त में साईं इंसान जेके ई आहिनि, घर परिवार जेके बि आहिनि, दोस्ती जेका बि आहे, हक़ीक़त में असांजी ज़िंदगी ईअं हूंदी आहे जीअं असांखे सुफ़ाइल ड्रेस पातल हुजे। कंहिं इंसान खे सॼो पूरो ड्रेस, पूरो वॻो सुफ़ाइल हुजे, उन ते सिर्फ़ु हिकिड़ो नामालूम हल्को सो कारो धॿो हुजे त पूरी ड्रेस ॾिसण में न ईंदी आहे, सिर्फ़ु थोरो धॿो ॾिसण में, नज़र सॼी उन ते वेंदी आहे। साॻिए नमूने सॼो जीवन उन ड्रेस वांगुरु आहे। असां सभु एतिरा त सुठा आहियूं, एतिरा त बहितर आहियूं, घर में परिवार में कोई पंहिंजे लाइ कुझु कंदो ई न आहे, सभु ॿियनि जे लाइ जींदा आहिनि, मर्द हुजनि, औरतूं हुजनि, सभु हुजनि, सॼी ज़िंदगी ॿियनि जे लाइ, हुनजो पंहिंजो हूंदो छा आहे, सभु कुझु ॿियनि जे लाइ कंदो। पर असां थोरी थोरी ॻाल्हि खे, थोरे दॿे खे वठी करे पूरी ड्रेस खे समझंदा आहियूं, शायदि सॼी ड्रेस ख़राब आहे, कंहिं कम जी कोन्हे। हक़ीक़त में थोरी थोरो दॿे खे साफ़ करे छॾियो। आमतौर से चए साईं ते असां घर में हूंदी कॾहिं कोई हिकु लफ़्ज़ कोई चवंदो आहे, या कॾहिं कोई चवंदो ई न आहे, सिर्फ़ु सम्झंदा, तॾहिं बि असां कलाकनि जा कलाक, ॾींहंनि जा ॾींहं, महीननि जा महीना हिक ॿिए जो मुंहुं न ॾिसंदा आहियूं, हिक ॿिए सां ॻाल्हाइण छॾे ॾींदा आहियूं, सदाईं मूड ख़राबु पियो हूंदो आहे। अगरि गहराई सां ॾिसंदासीं, झगड़ो, ग़लति सोच या ग़लति लफ़्ज़, वो कुछ मिनटनि जो ई मुश्किल सां हूंदो आहे, यानी ग़लति चीज़ कुछ मिनटनि जी हूंदी आहे, पर उनजी भेट में ख़ुशी, ख़ुशहाली, बहितरी, मुस्कुराहट, चङाई, प्यार, मोहबत, वो त केतिरा ॾींहं ऐं केतिरा महीना ख़राब करे छॾींदा। असां कुछ मिनटनि जी ख़राबी जे करे एतिरा महीना या एतिरा ॾींहं पंहिंजा ख़राब कयूं, जेकॾहिं उनजी जॻह ते असां सिर्फ़ु कुझु मिनटनि जी ॻाल्हि खे मिटाए छॾूं, असां केतिरो बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं था। छाकाणि त असांजी ज़िंदगी हक़ीक़त में सुफ़ाइल ड्रेस वांगुरु प्यार ऐं मोहबत वारी आहे, रहमत वारी आहे।
पर असां छड़ो थोड़े कारे धब्बे के पकड़े करे वेही रहंदा आहियूं, तंहिंजे करे घर में हाणे बणंदो। हक़ीक़त में असां सिर्फ़ु हिकु ॿिए जूं चङायूं ॾिसूं त असां सभु एतिरा चङा आहियूं जंहिंजो को अंदाज़ न आहे। ऐं हुन में आसीस वठी सचे साईं में ध्यान सिमरन सां पंहिंजे जीवन खे बहितर कयूं। तंहिंजे करे असां ॿिया ॾिसंदासीं असां पंहिंजे घरनि में ऐं घरनि में रहण जो मौक़ो मिलियो आहे, हिकु ॿिए खे सम्झण जो मौक़ो मिलियो आहे ऐं उन समझ के ॾिसंदासीं त पोइ असां हिकु ॿिए जा गुण ऐं चङायूं ॾिसण जो मौक़ो मिलियो। असां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी लेडीज़ खे, पंहिंजे घर खे ॾिसंदासीं त ॾींहुं राति केतिरो महिनत कंदियूं, केतिरो ख़्यालु कंदियूं, केतिरो पंहिंजो पाण खे जलाईंदियूं। हक़ीक़त में ॾिसण जो मौक़ो मिलियो। ऐं असांखे घर वेहण खां बाद पतो पवंदो त जेके मर्द आहिनि उनजो घर वेहण केतिरो ॾुखियो हूंदो आहे, केतिरो घर हलाइण ॾुखियो बणिजी वेंदो आहे। माण्हू कमु न करे, कमाए न, हले न, ॿाहिरि न निकिरे त पोइ घर परिवार कीअं हलंदो, उहो संसार कीअं हलंदो। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। असांजा ॿार उनजी पढ़ाई लिखाई असां हिकिड़े बंदि हूंदी, असांजा ॿार कीअं वधंदा, कीअं सम्झंदा। पर उहो सभु असां सम्झी तॾहिं सघंदासीं जॾहिं असां सम्झण जी शक्ति खे, सम्झण जी सोच खे बहितर कंदासीं। ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं असां सचे साईं जी रहमत खे पकड़ींदासीं, जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही सभु सचे साईं जो नेम ध्यान सिमरन कंदासीं, उनजा गुण ॻाईंदासीं, उनजी रहमतुनि खे यादि कंदासीं, संदेश ऐं आदेश खे ॾिसंदासीं, उनजो जाप कंदासीं त पोइ उनजा गुण चङायूं बहितरूं रहमतूं सभु असांखे मिलण शुरू थींदियूं। ऐं असांजी दृष्टि, असांजी सोच, असांजा वीचार उहे एतिरा त बहितर थींदा जो असां गुणनि खे ॾिसी सघंदासीं। ऐं अॼु असां ॾिसंदासीं असांखे हिकु ॿिए खे ॾिसण ऐं सम्झण जो मौक़ो मिलियो। इन मौक़े खे असां सिर्फ़ु जोक्स या उन ॻाल्हि में न आणूं जीअं आमतौर हिकिड़ी मज़ाक बणिजी वई आहे घर में रहण, यानी ॿिए खे सताइण या ॾुखाइण। हक़ीक़त में सताइण ऐं ॾुखाइण न मिलियो आहे, इहो मौक़ो हिकु ॿिए खे सम्झण जो मिलियो आहे, हिकु ॿिए खे ॾिसण जो मिलियो आहे, हिकु ॿिए जे वेझो अचण जो मिलियो आहे, हिकु ॿिए जी अहमियत जो मिलियो आहे। पर उन सचे साईं चयो असां सम्झंदासीं तॾहिं जॾहिं असां हिकु ॿिए जी भावनाऊं ऐं हिकु ॿिए जे अहसासात जो क़दुरु कंदासीं त साम्हूं वारो कीअं आहे, उनजी कहिड़ी हालत आहे, असां उनखे बहितर नमूने सम्झी सघंदासीं। सो असां सभु जॾहिं पंहिंजे घर में आहियूं त उनखे बहितर अंदाज़ सां ॾिसूं। जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो असांखे यादि थो ॾियारे त असां हिकु ॿिए खे सम्झूं, हिकु ॿिए खे ॾिसूं, हिकु ॿिए जे गुणनि खे ॾिसूं, हिकु ॿिए जी हलत ऐं महिनत खे ॾिसूं, हिकु ॿिए जी बहितरियुनि खे ॾिसूं, हिकु ॿिए जी ख़ूबियुनि खे ॾिसूं। असां ॾिसंदासीं सभु कुझु असां ॿियनि जे लाइ कयूं था, पंहिंजे लाइ कोई कुझु कोन थो करे। सॼो घर हर को ॿिए औरत हुजे, मर्द हुजे, ॿार हुजनि, ॿुढा हुजनि, सभु ॿियनि खे ख़ुशि करण में लॻा पिया। असां हिकु ॿिए सां एतिरो प्यारु कंदा जेतिरी सफ़ेद ड्रेस, ऐं जेको थोरो कारो दॿो बि आहे उहो बि सिर्फ़ु असांजी नासमझी जो आहे, बाक़ी हक़ीक़त में कोई कुझु कोन्हे। कोई न पंहिंजो घर विञाइणु चाहींदो आहे, न पंहिंजो प्यारु विञाइणु चाहींदो आहे, न कोई पंहिंजो माहौल विञाइणु चाहींदो आहे। सभु उनखे बहितर करणु चाहींदा आहिनि, सभु उनखे सुठो ॾिसणु चाहींदा आहिनि, सभु चाहींदा आहिनि असांजो घर स्वर्ग हुजे। कोई बि पंहिंजो घर खे नरक करणु न चाहींदो आहे। सिर्फ़ु असां हिकु ॿिए जी बहितरियुनि खे ॾिसूं, ऐं जेतिरो बहितरियुनि खे ॾिसूं ओतिरो चङायूं ऐं बहितरियूं पंहिंजो पाण में बहितर पैदा कयूं। ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं असां सभु कुझु वक़्तु वेही सचे साईं जो सुखद मंत्र, सचे साईं जो दिलि सां नाम जाप ध्यानु कंदासीं त पूरे घर जूं वाइब्रेशन्स एतिरियूं सुठियूं थींदियूं
ऐसे जो अंदर एतिरो शुद्ध व बहितर थींदो, पवित्र थींदो, जो असां चङाई जा भंडार बणिजी वेंदासीं, बहितर सोच जा दाता बणिजी वेंदासीं, ऐं पोइ सॼो घर परिवार सां गॾु सॼो संसार सुगंधित थींदो। असां चङा थियासीं त पखी पशु ॿिया जेके ॿिया आहिनि सभु असांखे ॾिसी करे उहे बि बहकंदा, उहे बि हलंदा, बहितर हालत ॾिसी करे असां जूं शेवाऊं वधंदियूं, चङाई वधंदी, कुझु खणी करे पखियुनि खे ॾींदासीं, हिकु ॿिए जो ख़्यालु कंदासीं, त सॼे घर में जेके दुख दर्दिरता या संसार में जेको बि कष्ट आहे सॼो ख़तमु थियणु लॻंदो, ऐं असांजूं भावनाऊं उन मालिक ताईं पहुचंदियूं। त पोइ जेकॾहिं हिकिड़े गाय जी फरियाद उन ईश्वर उन मालिक ताईं पहुची सघे थी, त इंसान जूं बहितरीन भावनाऊं जॾहिं उन ताईं पहुचंदियूं त पोइ उहो जेका रहमत बखेरींदो आहे, त पोइ घर परिवार सां गॾु सॼे संसार खे सुगंधित करे छॾींदो आहे, ऐं पूरी सृष्टि में सुराण फैलाए छॾींदो आहे। सो असां हर रोज़ सभु वेही करे उन सचे साईं जो साफ़ सुर प्यार मोहबत ऐं बहितरी सां कयूं, जीअं घर परिवार जो पूरो माहौल सॼो अंदरि सभु कुझु बहितर थिए, ऐं पंहिंजे घर खे बि असां अहिड़ो स्वर्ग वांगुरु बणायूं त जीअं असांजो जीवन हिते ई देवताउनि वारो बणिजी वञे, ऐं असांजो घर सदाई हरियो भरियो खुशखुशाल सकून ऐं शांति जो भंडार बणिजी वञे। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास, इहा ई इल्तिजा, पर सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई जो नाम ध्यानु सिमरन खे रखी करे पंहिंजो पाण खे एतिरो बहितर बणायूं जो हर हिकु जा गुण ॾिसूं, बहितर ॾिसूं, तव्हांजे गुणनि खे एप्रिशिएट करे असां पंहिंजे घर खे, संसार खे, सृष्टि खे सदाई हरियो भरियो सुगंधित जी कामना रखूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।